नाज़िन पाकिस्तान जो अॻूणो सदर ममनून हुसैन 81 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन अॼु कराची में थींदी। अॻूणे सदर ममनून हुसैन जे पुटु अरसलान ममनून पंहिंजे पीउ जी मौत जी तस्दीक़ कई ऐं चयो त ममनून हुसैन ॿिनि हफ़्तनि खां हिकु ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। हुन चयो त संदसि वालिद कैंसर जे आरज़े में मुब्तला हो ऐं हुन कराची में दमधणी हवाले कयो। ममनून हुसैन 2013 खां 2018 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो। संदसि शुमार मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवाननि में थींदो हो। ममनून हुसैन मुल्क जो 12हों सदर ऐं सिंध जो गवर्नर पिणु रहियो। ममनून हुसैन जी ॼमार 81 साल हुई। हुन 100 गवारनि में बेवा ऐं 3 पुट छॾिया। ममनून हुसैन जी जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन अॼु कराची में थींदी। सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा, चेयरमैन सेनेट सादिक संजरानी, नवाज लीग जे सरबराह नवाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं ॿियनि सियासी अॻवाननि लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो।